शाबाश मत क्यों इतने ये आए उठी आ भैया नुठी लिखी जो वेठो हाँ ही लॉकडाउन ना लिखी वेठो आहे दुकान वाला खैरपुर नाथन चा रेशम गली में तव्हां भी मथे दी बियो छड़ियूं था तव्हांखे छड़ियूं था अचो अचो तव्हां ॿिन्हिनि खे छड़ियूं था ॿियो आहे कोन पोइ हिते छो था खोलियो दुकान लॉकडाउन जो तव्हां वेल डन छो आया हो तव्हां लॉकडाउन आहे तव्हांखे ख़बर न आहे हाँ हलो निकिरो निकिरो इज़त सां निकिरो इज़त सां निकिरो सामान इहो हिते ई छॾियो पैसा बि हिते ई छॾियो इज़त बचेव नी इहा ई काफ़ी आहे क्रीमूं न आहियो त ख़ैर आहे वेल डन शाबाश निकल यार